तो था अबा कादे अमा कुछ हिसाब किताब रह रहा वो पूरो करण था वञो अबा मिहल कुछ होश का कम वठ जे न गाल जो करनी वने तो उहे न हत्यारन का सवाब थी सगन थियो अमा हत्यार जी जुबान ही पांची होती है जिजलिया तू न समझंदी दुआ कजाए अमा त गालियूं कामयाब थियन न त गोठ में रुगो दारू जी धप हुंदई धप Baba, mama tu dia mana tak? Abah, baba beri mama ni mana tu dia abah? Kau fikir apa? मालिक मुझे ड्याड़िया के पसी अमाल में रख जा मेरा मालिक लगे कुछ अभाव न लगे मेरा मालिक आवाज बुधे छाजो लगे तो फायरिंग पे मारो कर ॾिसो जल्दी हल बाहर
जल्दी कर असा पानी नहीं समोता जो न सोच माता के क्यों से की बिंदु जिद न कर था वो तो जल्दी कर रुको Boleh balik pergi. Aku behel. Abang berhenti. Boleh balik pergi. Abang. Abang berhenti. Abang berhenti. Abang. Mudah tak? Mudah tak? Abang. Jadi berhenti abang. Berhenti. Apa? 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 Mira.
मंसूर
एक न पुरसो पुरसो बाकी रहो महबूब ऐं मुमला उनखे भी तुफ़ कंदासीं तुफ़ 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 अबा इंसान इंसान खां न डिॼे रब जे ज़ात जो भउ कबो आहे वरी बि मुंहिंजी औलाद आहे अलाह पनाह ॾींदो गारे के न मारींदासीं तेस ते हथ कोन ॾींदासीं। समझण जी कोशिश कर तव्हां ॿिनि भाइरनि खे पुलिस में हथ ॾियणो पवंदो जेसिताईं पुलिस जो ज़ोर घटिजे। बाक़ी रहियो सवाल कारे जो जेसिताईं मुंहिंजी सिसीअ में साह आहे न त कारे खे मां कब्र मां खोटे कढंदुसि। केॾा वेठो कारो जे हथ न ॾियो त पोइ शिरल शिरल पुलिस जी मदद सां इकबाल असांखे माराए सघे थो। बाक़ी अकेले सिर इकबाल में एतिरो दम कोन्हे जो अकेले खुलियल शींहं जो ही मुक़ाबिलो करे सघे। कंहिं कंहिंखे हथ ॾियणो पवंदो? ॿ तव्हां भाइर
ऐं राजा। एक बंदूक ऐं 2 कुहाड़ी खणी वञो जे केस में दम न रहे। सौट असां तयार आहियूं। जेल बि जवाननि जे लाइ ठहियो आहे। वो अॻिते जी पार थो जई। पोइ हिते जो उल्को ई न कर। वेठो आहे न मां। खून बि त गैरत ते थिया न। वञनि नहीं वञनि ते सिर पे कुर्बान कंदा आहियूं। बाक़ी रहियो आहे इकबाल। उनखे एतिरो मजबूर कंदासीं जो उनजो गुरूर खाक में मिली वेंदो। सही, बिल्कुल सही। दुश्मन निभाइण सोली ॻाल्हि न आहे। इकबाल मींह खान सां वेर परायो आहे। मींह खान सां हाणे हुनखे ख़बर पवंदी कीअं दाल चाढ़बी आहे, कीअं महिमान घराइबा आहिनि। अचो। इकबाल ॾाढी देर कई आहे। किथे इकबाल घुरी त न पियो? न गुलाब न। इकबाल पहाड़ आहे। पहाड़ एतिरो जल्दी न आहे भरंदो। हा न, इकबाल त अचे पियो। ॾाढी देर कई। असांजे अंदर में बदिले जी बाह जा छोला बड़की रहिया आहिनि। ऐं तूं अची खाना मां मजबूर आहियां। खाना मां मजबूर आहियां। इहो तूं थो चई इकबाल? अड़े असांजे अखियुनि अॻियां उर्स यूसुफ जा लाश रक्स करे रहिया आहिनि। न इकबाल न, मां पंहिंजे भाउरनि जा खून रायगान थियण न ॾींदुसि। जे तूं मजबूर आहीं, मां त आज़ाद आहियां। मुंहिंजे अंदर में लाओ जनम वठी चुको आहे। हिक ई धक में मींहं जो खानदान तुप कंदुसि। अचो मूंसां। न खाना बी खाना बी रहा। खाना मां तुंहिंजी जज़्बात समझां थो, पर थोरो इहो त सोच, तुंहिंजे त दोस्त जा ॿाहिरि हुया, मुंहिंजे त जिगर जा टुकड़ा हुया, मुंहिंजा त सॻा ॿाहिरि हुया। खाना पर छा किथे मींहं वारनि खां टिजण? न खाना न। खाना तूं पंहिंजे दोस्त ते शक थो करीं? खाना ही त हिकु मींहुं आहे, पर पूरी दुनिया कठे थिए तॾहिं बि इकबाल हुनजे अॻियां गोॾा कोन खोलींदो। पर मां मजबूर थियो आहियां पंहिंजे पीउ माउ जे झोलुनि खे ॾिसी। खाना मुंहिंजी जीजल अम्मा मुंहिंजे पेरनि ते रो रखियो आहे। तूं ॿुधाए त मां छा करियां? खाना मां छा करियां? किथां वञा? इहो त ठीकु आहे, तो जेको कुझु कयो सही कयो, पर यार असांजा हथ छो थो रोकी? असां त आज़ाद आहियूं। खान मां ॼाणा थो त तूं मींहं वारनि खां ॾाढो आहीं, मारे छॾींदे उन्हनि खे। पर खान थोरो सोच त सही, जेकॾहिं तूं उन्हनि खे मारींदे त दुनिया छा चवंदी? त इकबाल विड़ी न सघियो, मींहं वारनि खे ॿियनि खां माराई। दुनिया त मूं ते लानतुनि जो वसकारो कंदी। ठीकु आहे, जेकॾहिं तूं चाहीं थो त लानतूं मुंहिंजे मथां वसनि त वञी कर लांत वञी। न खान कॾहिं इहो चाहियो आहे न चाहींदो, पर यार असां छा कयूं? असांजे अंदर में सिर्फ़ बदिले जी बाहि भरी रही आहे। बाहि। मुंहिंजा भाउ जीअं मूं सब्र कयो आहे तीअं तूं बि सब्र कर छॾ।